मौलाना रूमीअ खां कंहिं पुछियो सुहबत छा आहे? हिन जेका वज़ाहत ॾिनी सा कमाल आहे। रूमीअ फरमायो त सुहबत सम्झो आसमान मां किरंदड़ मींहं जो हिकु फुड़ो आहे। जेकॾहिं उहो कंहिं साफ़ हथनि में किरंदो त शफ़ाफ़ रहंदो, अहिड़ीअ तरह पीअण लाइक़ु रहंदो। जेकॾहिं उहो साॻियो फुड़ो गटर में किरियो त उन जी अहमियत एतिरी किरी पवंदी जो पेर धोइण जे क़ाबिल बि न रहंदो। जेकॾहिं उहो फुड़ो किथे मथाछिरी शइ मथां किरंदो त बाफ़ थी उॾरी वेंदो। जेकॾहिं पन जे मथां किरियो त मोतीअ वांगुरु जरकंदो चिमकंदो। आख़िर में जेकॾहिं सिपीअ में पियो त मोती थी वेंदो। उहो सम्झो त फुड़ो साॻियो आहे, पर संदसि वजूद ऐं अहमियत उन ॻाल्हि ते दारोमदार थी रखे त उन जी सुहबत कंहिंसां आहे। तंहिं करे हमेशह सुठनि ऐं भलनि माण्हुनि सां सुहबत में रहो। उन खां अलावा कूड़नि फ़िरेबी माण्हुनि खे पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ खां अलॻि करे छॾियो।